अस्सलाम वालेकुम। अच्छा, कल्ह असां सेट पढ़ियोसीं जंहिंमें असां सेट जी डेफिनेशन पढ़ीसीं त हिकु जहिड़ियुनि शयुनि जी मेड़ खे सेट चइबो आहे। उन खां पोइ जॉर्ज कैंटर उनजो जेको आहे तारुफ़ करायो ऐं सेट जा 6 क़िस्म जंहिंमें कुदरती अदद हे हूंदा आहिनि 1 2 3 4 5 6, ठीकु आहे, जेके हिक खां स्टार्ट थियनि। इन्हनि खे छा चइबो आहे? नेचुरल नंबर्स, एन सां इन्हनि खे शो कबो आहे। उन खां पोइ हुया जेको आहे सो होल नंबर, जंहिंखे पाण चवंदा आहियूं पूरा अदद। इन्हनि में ज़ीरो वाधारो अची वञे पियो, यानी हिकु ॿिनि टिनि खां अलावा छा अचे पियो? 1 2 3 4 अॻिते साॻा ई हूंदा, यानी ज़ीरो हिननि में वाधारो। हितां खां अॻिते नेचुरल नंबर्स, हे ज़ीरो वाधारो। उन खां पोइ ऑड नंबर्स, यानी कि 21 अदद पढ़ियासीं, 1 3 5 7 9 11, ठीकु आहे। उन खां पोइ पाण पढ़ियोसीं इवन नंबर्स, यानी कि 2 4 6 8 10 12 14 16 अॻिते ईअं पियो हलंदो। उन खां पोइ पाण मुफ़रिद ऐं मुरकिब अदद पढ़ियासीं। मुफ़रिद अदद हुया 2 3 5 7 11 13 17 19 अॻिते पिया हलंदा। उन खां पोइ हुया मुरकिब नंबर, यानी कि कंपोज़िट नंबर, जंहिंमें हुयो 4 6 8 9 10 12, ठीकु आहे, 14 16। हाणे हे 6 क़िस्म असां पढ़ी आयासीं, 1 2 3 4 5 ऐं 6। सतों जेको हिन जो क़िस्म आहे उनखे पाण चवंदा आहियूं इंटीजर्स, ठीकु आहे। हाणे हे पाण अॼु हिकिड़ो रहिजी वियो, उहो अॼु डिस्कस कयूं था, जंहिंखे इंग्लिश में पाण चवंदासीं इंटीजर्स, ऐं इन्हनि खे ज़ाहिर कंहिंसां कबो आहे? ज़ेड सां ज़ाहिर कबो आहे, ठीकु आहे। इंटीजर्स ऐं इन्हनि खे ज़ाहिर छा सां कबो आहे? ज़ेड सां। हाणे इंटीजर जेको आहे सो छा हूंदा आहिनि? असल में हीअं हुयो जो ज़ीरो वारा बि अची विया, ॿधी की सभु अची विया, पर इन्हनि में ॾिठो मैथमेटिशियंस त माइनस वारा नंबर न हुया। जीअं तव्हांखे मां ॿुधायां त प्लस जा 2 ऐं माइनस जा 2, इन्हनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। प्लस 2 मिसाल हे लख आहिनि, जेकॾहिं हिन मतिलबु आहे 2 लख तव्हांजे अकाउंट में जमा आहिनि, ऐं माइनस 2 जो मतिलबु आहे तव्हां 2 लखनि जा कर्ज़ई हो, त ॿिन्हिनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। त प्लस वारा त हुया, माइनस वारा न हुया। इन करे नवां नंबर ठाहिया विया, जंहिंजे विच ते ज़ीरो, उनजी राइट साइड खां सॼे पासे खां प्लस वारा नंबर, +1 +2 +3 ईअं पिया हलंदा, ठीकु आहे। ऐं ज़ीरो जी लेफ्ट साइड खां माइनस वारा नंबर, -1 -2 -3 सो ऑन पिया हलंदा, ठीकु आहे। अहिड़ा नंबर जंहिंमें विच ते ज़ीरो हुजे, प्लस वारा नंबर बि हुजनि, माइनस वारा बि हुजनि, इन्हनि सॼनि खे मिलाए करे छा चइबो आहे? इंटीजर्स। सिंधी में पाण इनखे चवंदा आहियूं सॼा अदद। असां हिन में ॾिसी सघूं था त हिन में सभु सॼा समूरा अदद हिन में शामिल आहिनि, यानी प्लस वारा बि आहिनि, माइनस वारा बि आहिनि, ऐं ज़ीरो बि शामिल आहे। इन करे हिननि खे छा चइबो आहे? सॼा अदद चइबो आहे। हाणे हिन मां क्वेश्चन कीअं अची सघनि था पिया, असां थोरो उनखे ॾिसंदासीं। मिसाल क्वेश्चन ईंदो -4 बिलोंग्स टू, यानी कि -4 कहिड़े जेको आहे सो सेट में ईंदो। हाणे मिसाल ऑप्शन ए ॾिनल हूंदो नेचुरल नंबर, ठीकु आहे। ऑप्शन बी तव्हांखे ॾिनल हूंदो होल नंबर। ऑप्शन सी तव्हांखे ॾिनल हूंदो इंटीजर्स, ठीकु आहे। ऑप्शन डी ॾिनल हूंदो ऑल ऑफ दीस, ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसंदव त -4 जेकॾहिं असां हिते गौर कयूं त -4 जेको आहे हिन -3 खां पोइ हिते -4 ईंदो, इहो सिर्फ़ु जेको आहे इंटीजर्स में आहे। नेचुरल नंबर्स में ॾिसूं त असांखे प्लस जो 4 त नज़र ईंदो, ठीकु आहे। होल नंबर में ॾिसूं प्लस जो 4 हूंदो, नेचुरल नंबर ऐं होल नंबर में प्लस जो 4 हूंदो, पर माइनस जो 4 सिर्फ़ु इंटीजर्स में। इन करे असांजो ऑप्शन सी सही थी वेंदो। ॾिसो ॿियो हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल क्वेश्चन ईंदो 2 बिलोंग्स टू, हाणे ऑप्शन मिसाल इहे ई हूंदा नेचुरल नंबर, मां शॉर्ट में लिखां थो सिर्फ़ु एन। ऑप्शन बी में W यानी होल नंबर, सी में लिखियलु हूंदो Z यानी कि इंटीजर्स, ऐं ऑप्शन डी में लिखियलु हूंदो ऑल ऑफ दीस। त हाणे थी सघे थो कुझु दोस्त तकड़ में जेको आहे सो 2 ॾिसी करे चवनि नेचुरल नंबर सही आहे। छो जो ॾिसो नेचुरल नंबर त 1 खां शुरू आहिनि, हिन जे अंदरि हे 2 यानी कि प्लस जो 2 आहे, हिन जे अॻे कुझु न आहे, माना ऑटोमेटिकली सम्झी अंडरस्टूड आहे त प्लस जो 2 आहे। माइनस जो हुजे हा त माइनस ॾिनल हुजे हा, त नेचुरल नंबर सही करे वेंदा। हालांकि इहो 2 जेकॾहिं असां ॾिसूं त इहो नेचुरल नंबर में बि अचे थो, उन खां पोइ असां ॾिसूं त होल नंबर्स में बि अचे थो, वरी असां ॾिसंदासीं त हे प्लस जो 2 इंटीजर्स में बि अचे थो पियो। इन जो मतिलबु आहे टिनिनि में अचे थो, हिन में बि हूंदो, हिन में बि हूंदो, हिन में बि। पर असां न ए न बी न सी टिक कंदासीं, बल्कि कहिड़ो टिक कंदासीं? डी टिक कंदासीं, ऑल ऑफ दीस। ॿियो क्वेश्चन मिसाल अची सघे थो पियो त इंटीजर्स आर डेनोटेड बाय, इंटीजर्स आर डेनोटेड बाय, डेनोटेड जो मतिलबु हूंदो आहे शोड बाय, या ज़ाहिर कंहिंसां कया वेंदा आहिनि। इंटीजर्स खे कीअं ज़ाहिर कयो वेंदो आहे? मिसाल हीअं तव्हांखे साॻा ई ऑप्शन ईंदा NWZ ऑल ऑफ दीस, त ज़ेड खे असां टिक कंदासीं, असां चवंदासीं इंटीजर्स खे कंहिंसां ज़ेड सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे हे हुया 70 जेको आहे सो सेट जा क़िस्म, जंहिंमें असां वरी रिपीट कयूं था। हे कुदरती अदद जेके 1 खां शुरू थींदा आहिनि, होल नंबर 0 खां शुरू थींदा आहिनि, ऑड
21 अदद 1 2 3 1 3 5 7 9 इवन जंहिंमें ॿधी अदद ठीकु आहे। हाणे इहो तव्हांखे बयानी तरीक़े सां बि ॾेई सघनि था पिया। मिसाल तव्हांखे चयलु हूंदो त अहिड़ा अदद जेके ॿिनि सां वंड थी सघनि उहे कहिड़े क़िस्म जा सेट हूंदा आहिनि, चवंदो तव्हां इहे ॿधी अदद आहिनि। ठीकु आहे। चवंदो अहिड़ा अदद जंहिं ते सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वञे उहे कहिड़ा आहिनि, तव्हां चवंदो मुफ़रिद अदद आहिनि। ठीकु आहे। 2 3 5 7 11 ॾिसो इन्हनि ते सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वेंदो आहे। हाणे जॾहिं तव्हांजी नॉलेज पढ़ियल हूंदी न, पोइ उन मां कीअं बि घुमाए करे क्वेश्चन पढ़ी सघनि था पिया। हाणे इहो तव्हां इनखे थोरो गौर कयो, उन खां पोइ इनशाला पाण अॻिते हलूं था। ॿियो तव्हांजे लाइ टॉपिक मां तयारु कयां थो, मतिलबु नेक्स्ट इन सेट में ई अॻे जेको नेक्स्ट टॉपिक आहे मां तयारु कयां थो।